अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादूअ में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। ए सेक्शन थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। राजा रफ़ीक पंवर, मुजीब पंवर, ज़मीर कोरेजो, साजिद मस्तोई, जावेद घलू, नवाब मंगसी, कामरेड न्याज़ पंवर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में धरणो हयो वियो। रोज़ाना 3 खां 5 मोटरसाइकिलूं फुरूं ऐं चोरियूं थी रहियूं आहिनि। पुलिस अघोर निंड सुतल आहे। अॻुवाण दादू पुलिस अवाम जी जान व माल जो तहफ़ुज़ करण में नाकाम थी वई आहे। दादू शहर के पुलिस ॾुआरनि जे हवाले करे छॾियो आहे। दादू बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।